अस्सलाम वालेकुम साथियों दोस्तों मूं मुनासिब सम्झो हींअर हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठमि पे सोशल मीडिया ते हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस हली पे जंहिंमें निसार खोड़ो लाड़काणे मां या हैदराबाद मां प्रेस कॉन्फ्रेंस पियो करे त पीर पगारो जेको आहे आर्टिकल 6 जी भञड़ी कड़ी करे जेको मार्शल आई दावत पियो ॾिए। निसार खोड़ो साहब, तव्हां पहिरियों इहो ॿुधायो त तव्हांजे लाड़काणे डिवीज़न में जंहिं मौज़म अब्बासी तव्हांखे हारायो, तव्हां त लाड़काणे मां खटे ई न पिया सघो त हींअर तव्हां ॿिनि लाड़काणे छॾे वञी ॿियनि इलाइक़नि में विया हो पंहिंजी इलेक्शन कैंपेन हलाइण। लाड़काणे जा अवाम तव्हांखे रद्द करे चुको। निसार खोड़ो साहब, तव्हां इहो ॿुधायो बंगल देरे में मंशियात कंहिंजे तरफ़ां थी हले, मंशियात जी सपोर्ट केरु थो करे? नए देरे में मंशियात जी सपोर्ट केरु थो करे? लाड़काणे डिवीज़न में मंशियात कंहिंजी आशीर्वाद सां हले? नौजवान नस्ल तबाह थी वई आहे। अॼु तव्हां चओ पिया त पीर पगारो जेको आहे मार्शल जी दावत ॾिए पियो। मार्शला में वट चेक थियनि था, मार्शला में मुख़्तियारकार पैसा कोन था वठनि, मार्शला में बल्दिया कोन थी विकामे, मार्शला में डॉक्टर कोन था विकामनि, अस्पतालूं कोन थियूं विकामनि, उन्हनि जो बजट कोन थो खाइजे। मार्शला में सिंध जे माण्हुनि जे हक़नि ते धड़ा कोन था लॻनि, सिंध जे माण्हुनि खे इंसाफ़ मिले थो। मार्शला में ऑफिसर कोन था लुटनि, ब्यूरोक्रेसी खे मौक़ो कोन थो मिले। तव्हां ॿुधायो गुज़िरियल 15 सालनि में तव्हांजे लॻायल ऑफिसरनि, मुख़्तियारकार खां वठी तपेदार, उन खां पोइ तव्हांजी ट्रेज़री ऑफिस में तव्हां ॾिसो त सरकारी माण्हू जेको रिटायर थिए थो उनखे उते मां सम्झां थो त ज़लील कयो थो वञे। हालांकि हू पंहिंजी ख़िदमत जेको ॾिए थो पंहिंजी सिंध लाइ या वतन लाइ, पर उनखे ज़लील कयो थो वञे। निसार खोड़ो साहब, तव्हां इन ते ॿुधायो त लाड़काणे डिवीज़न में मंशियात केरु थो हलराए? लाड़काणे जो शहीदनि जा पिटियल आहियो तव्हीं। तव्हां इहो ॿुधायो त आऊं पाण शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नज़रिए जो माण्हू आहियां, पर माज़रत सां तोखे चवां थो, तव्हां शहीद बेनज़ीर मोहतरमा भुट्टो ख़ानदान जा पिटियल आहियो। तव्हां ॿुधायो तव्हां लाड़काणे खे छा ॾिनो आहे? तव्हां सिर्फ़ु लाड़काणे जो ॿुधायो जेको शहीदनि जो शहरु आहे, जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो शहरु आहे, जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो शहरु आहे, जिथां तव्हांजी सियासत शुरू थिए थी, उन शहर जो अमन आहे? लाड़काणे जो माण्हू सुख जो साह खणी सघे थो? निसार खोड़ो साहब, मार्शला में माण्हू सुख जो साह खणी सघे थो, मार्शला में माण्हू घुमी फिरी सघे थो, मार्शला में माण्हू हली फिरी सघे थो। पीर पगारो चाहे या त कल्ह पंहिंजी जमात खे चवे या त तव्हां मुल्क जी ख़िलाफ़ ॻाल्हि का करे। पीर साहब नथो चाहे त जेको मुल्क जे ख़िलाफ़ ॻाल्हि वञे। कल्ह बि हुननि नारो हयो आहे त फ़ौज असांजी, हुननि इहो न चयो आहे त फ़ौज असांजी न आहे। लाज़मी फ़ौज असांजी आहे, फ़ौज जी ज़रूरत बि आहे, फ़ौज जी ज़रूरत बि आहे, छो त मुल्क जी दिफ़ा वॾी हिकिड़ी अहम शइ हूंदी आहे। तव्हां त नथा चाहियो त दिफ़ा ॾे, तव्हांजी सिंध पुलिस दिफ़ा कोन थी ॾेई सघे। तव्हांजे थाणनि ते जेके माण्हू मुक़ररनि तव्हां कराया आहिनि, उहे तव्हांजे थाणनि ते तव्हांजा रखरायल जेके एसएचओ, उहे 20-20 एफआईआरूं कटनि था, सिंध जे माण्हुनि जी चिचरल राशियूं ॾियनि था। कॾहिं तव्हांजी गैरत कोन थी जागे? अॼु तव्हांजी गैरत पई जागे, तव्हांजी गैरत जेका मथे हली आई आहे त पीर साहब पगारो जेको आहे मार्शल जी दावत ॾिए पियो। मार्शल जी दावत में वट चेक थियनि था, मार्शल जी दावत में मार्शल जी जेको आहे हुकूमत में इंसाफ़ थिए थो, मार्शल में निज़ाम हले थो। तव्हां असांखे ॿुधायो तव्हांजो गुज़िरियल 15 सालनि में इस्पतालुनि जी कहिड़ी कारकर्दगी रही आहे? तव्हां असांखे इस्पतालुनि जी कारकर्दगी ॿुधायो। मां तव्हां समूरनि दोस्तनि खे हिकु दफ़ो चवंदुसि त असां समूरा दोस्त हिन प्रोग्राम खे शेयर कयो, असां सॼे सिंध जा कमेंट वठूं, सॼे सिंध खे हिन प्रोग्राम में गॾु कयूं, पोइ हिन निसार खोड़े खे दांगीद मलियूं। जेको चवे पियो त हीअ आहे, तव्हां पंहिंजी 15 सालनि जी कारकर्दगी ते प्रेस कॉन्फ्रेंस कई? तव्हां कॾहिं 15 सालनि जी कारकर्दगियुनि ते प्रेस कॉन्फ्रेंस कई? असांखे इहो ॿुधायो। निसार खोड़ो साहब, तव्हां इहो असांखे ॿुधायो, जेको असांखे हिन ॻाल्हि जो जवाबु ॾियो त तव्हां खां सिंध जो माण्हू पुछे थो तव्हां लाड़काणे जे माण्हुनि खे छा ॾिनो, जेकमाबाद जे माण्हुनि खे छा ॾिनो, सखर जे माण्हुनि खे छा ॾिनो, उनखां पोइ तव्हां सिंध जे ॿियनि इलाइक़नि में कहिड़ो निज़ाम ॾिनो आहे? तव्हांजे दौर में मुख़्तियारकार सिंध जे माण्हू खे ज़लील करे थो, ख्वार करे थो, उते जाइज़ कम जो बि पैसा वरिता वञनि था। जाइज़ माण्हू जो कमु आहे त थाणे ते वञे थो त थाणे ते हिकिड़ो साइन करण तव्हांजा एसएचओ रखियल, तव्हांजा कमदार एसएसपी पैसा वठनि था, पैसनि खां बग़ैर कोन था कमु कनि, छो त तव्हांजो सिस्टम सॼो मथे ताईं रखियल ऑफिसर ब्यूरोक्रेसी, तव्हां नौकरियुनि जा पैसा वठो था, ट्रांसफर जा पैसा वठो था, जेके माण्हू मुक़ररु कयो था उन्हनि ज़िलनि में ऑफिसर, उन्हनि खां पैसा वठो था। ऑफिसर बि मजबूर आहिनि, पुलिस बि मजबूर आहे, छो त हू पोस्टिंग ते पैसा ॾियनि था, हू पोस्टिंग ते पैसा ॾियनि था। अॼु असांखे तव्हां ॿुधायो त तव्हां सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो निज़ाम ॾिनो आहे? जेका तव्हां कॉन्फ्रेंस पिया कयो, चओ पिया त जेको आहे पीर पगारो जेको आहे दावत पियो ॾे, पीर पगारे अमन जी दावत ॾिनी आहे। पीर पगारो हिन दफ़े हींअर बि साबित करे छॾियो आहे त हू शहीद सूर्या बादशाह जे ख़ानदान सां आहे, हू सिंध वतन जे उन अज़ीम ख़ानदान सां आहे जिन जे वॾनि हिन मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। मां पीर साहब खे सलाम पेश कयां थो, सलाम पेश कयां थो पीर साहब खे। मां जो मुरीद न आहियां, मां पाण भुट्टो अज़म जो पैरोकार आहियां, पर तव्हां त भुट्टो अज़म जो कारो मुंहुं करे छॾियो आहे, तव्हां त भुट्टो जे नज़रिए खे दफ़न करे छॾियो आहे। तव्हां त जनरल ज़ियालक जो जेको दौर उनखे बि तव्हां उनजी तारीख़ बि ख़तमु करे छॾी आहे। तव्हांजे ज़ुल्मनि,
तव्हांजे ज़ुल्मनि जनरल ज़ियालक बि माण्हुनि खां विसारे छॾियो आहे। त जनरल ज़ियालक बि को हूंदो हो, माण्हुनि खे यादि ई न आहे। हींअर माण्हुनि खे तव्हां यादि आयो, तव्हांजी अमरियत यादि आहे, जेको तव्हां ई जेको निज़ाम हलायो पिया हिन महिल सिंध ते जेको राज कयो पिया। मां तव्हांखे हिकु दफ़ो वरी चवां थो, मां पाण भुट्टो अज़म जो आहियां, पर हिन ख़ानदान वतन लाइ क़ुर्बानी ॾिनी, अॼु वरी वतन बचाइण लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे। अॼु पीर साहब पगारे जे ख़ानदान वरी वतन बचाइण लाइ क़ुर्बानी ॾेई पूरी दुनिया में साबित करे छॾियो त असां ई मुल्क ठाहियो आहे, असां ई मुल्क बचाईंदासीं। पीर पगारे जो इहो आहे। तव्हां कहिड़ो इदारो छॾियो आहे? तव्हां सिंध जो लोकल गवर्नमेंट जो इदारो ॿुधायो। तव्हां जिथे वीचारो टीएमओ परेशान थी थो वञे, तव्हां ट्रांसफर थिए थी टीएमओ जी त 50 लाख रुपया ॾे, ट्रांसफर थिए थी मुख़्तियार कार जी त 20 लाख रुपया ॾे वञी जेको पोस्टिंग वठि। तव्हांजो कहिड़ो इदारो बचियलु आहे? सिंध जे कहिड़े माण्हू जी ज़मीन तव्हां महफ़ूज़ छॾी आहे? सिंध जो कारूंजर कंहिं खपायो? सिंध जा ॿेट केरु पियो ॾे? सिंध जी ज़मीनूं केरु पियो ॾे? सिंध जो निज़ाम केरु पियो ॾे? मां तव्हां दोस्तनि खे बि इन प्रोग्राम में शामिलु इन करे कयां पियो, दोस्तनि खे अपील पियो कयां त तव्हां समूरी सिंध खे जेको गॾु कयो। असां सिंध जे तव्हां त पीपल्स पार्टी जालनि सां बि नुक़सानु पिया, जालनि जे फ़ाइदे में कोन्हे वीचारा, उहे बि जेको अदतरी महांगाई वारी ज़िंदगी पिया गुज़ारनि। जाला असांजा दोस्त वीचारा परेशान आहिनि त तव्हांजी हुकूमत जी कारकर्दगी में परेशान लॻा पिया आहिनि, त तव्हां उन्हनि खे कहिड़ो निज़ाम ॾिनो आहे? सो निसार खोड़ो साहब, तव्हां असांखे ज़रूरु लाड़काणे जी सिर्फ़ु सूरत हाल ॿुधायो। पीर साहब पगारे खे छॾियो, तव्हां लाड़काणे मां छो कोन था खटे सघो? लाड़काणे शहर खां तव्हां ॿाहिरि विया उहो खटण लाइ, छो त उते तव्हांखे शेर सिंध जेको आहे मौज़म अब्बासी बि तव्हांखे सुख जो साह खणणु कोन ॾिनो, छो त हुन सां गॾु लाड़काणे जो गयूर अवाम शेर ई बीठो आहे। सो मां दोस्तनि खे चवंदुसि प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कयो। असां समूरे सिंध जे दोस्तनि जा कमेंट वठूं, दोस्तनि खां पुछूं इन्हनि जी कहिड़ी कारकर्दगी आहे 15 सालनि जी, इन्हनि कहिड़ो सिंध जे माण्हुनि खे जेको जियापो ॾिनो आहे, इन्हनि कहिड़ो सिंध जे माण्हुनि खे जीअण जो हक़ु ॾिनो आहे। इन्हनि तव्हांजे दौर में सिंध जे माण्हुनि जा बचनि जा जेके लाश मिलनि पिया, फातिमा फुरड़ो जेके कातिल हुआ उहे केरु आहे? मासूम जेको ही 3 ॾींहं हिकिड़ो ॿारड़ो मिलियो आहे जेको लावारिस हालत में, जंहिंजे जिस्म ते कपिड़ा न आहिनि, उहो ॿुधायो उहो केरु आहे? उनजे पुठियां कहिड़ियूं शयूं आहिनि? तव्हां असांखे ॿुधायो त असां तव्हांखे ॾिसूं। सो तव्हांखे मां सम्झां थो शायदि हाणे गैरत था अचे त तव्हां पंहिंजी नाकामी ते बि हिकु चकर प्रेस कॉन्फ्रेंस कयो। तव्हां जितां पघार वठो था, इहो सॼी सिंध खे ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे जेतिरी तव्हांजी पघार रखियलु आहे। अॼु तव्हांखे सिंध यादि पियो अचे, सिंध जो अवाम यादि पियो अचे। सिंध जे अवाम खां त तव्हां जियापो ई खसे छॾियो आहे। असां पंहिंजे दोस्तनि खे फ़ोन करे पुछूं था, तूं चवंदा यार न जीअण में आहियूं न मरण में आहियूं। हितां स्पेन मां वेही दोस्तनि खां पुछूं था, यार हाल वाल ॿुधायो त भाउ कहिड़ा हाल अथव, कीअं पिया हलो? यार असां त न जीअण में आहियूं न मरण में आहियूं। बस छो? चइबो आहे महांगप एॾी आहे, महांगप एॾी आहे, असांखां त जीअण जो खसी कोन्हे, इस्पतालुनि जे इलाज में असां पूरा आहियूं। असांखे हिते माण्हू फ़ोन था कनि त असांजे बचनि लाइ इलाजु कोन्हे, असांजी को हेल्प कयो, मदद कयो। त तव्हां असांखे निसार खोड़ो साहब ॿुधायो, सिंध वासियुनि खे ॿुधायो। असां स्पेन में जो वेठा आहियूं, तव्हां असांखे ॿुधायो तव्हांजी कारकर्दगी ते। असां बि गुल तव्हांखे परायूं, असां बि तव्हांखे गुल परायूं। मां वरी हक़ीक़त मां चवां थो, मां पाण भुट्टो अज़म जो पैरोकार आहियां, पर हिन महिल भुट्टो अज़म जो पैरोकार त तव्हां दफ़न करे छॾियो आहे। 15 सालनि में किथे सिंध जो जियालो बि परेशान आहे, छो त जियालो बि महांगाई खे मुंहुं ॾिए पियो। जॾहिं बि भुट्टे जी हुकूमत ईंदी, मोहतरमा जी हुकूमत ईंदी, जियाला छा पर आम माण्हू बि सुख जो साह खणंदा। अव्हां त रुगो कारखाना, फैक्ट्रियूं, तिजारतूं, ज़मीनूं, जाइदादुनि जे पोयां लॻी विया आहियो। तव्हां असांखे ॿुधायो त सिंध जो माण्हू कहिड़ो ख़ुशहाल आहे। सिंध जे माण्हू खे भाण कोन थो मिले, भाण लाइन में लॻी ख्वार थी ज़लील थी भाण पियो वठे। अॼु असांखे तव्हां ॿुधायो त सही, तव्हां कहिड़ी जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त भाउ पीर पगार जेको दावत पियो ॾे, पीर पगार त मुल्क बचाइण लाइ दावत पियो ॾे। त भई ठीकु आहे, सिंध मुल्क में बर्दाश्त ई कोन्हे। सिंध जा हेतिरा अरब जेके तव्हां पहिरें बि खाई वियो, हाणे बि तव्हां अगरि सिंध ते ईंदो त छा सिंध जो बचंदो? तव्हां असांखे ॿुधायो त मुराद अली शाह साहिब जो पंहिंजो हल्को जेको आहे सेवण वारो, तव्हां ॿुधायो त उन में कहिड़ा उते मॉडल इलाइक़ो लॻो पियो आहे, कहिड़ियूं उन में लाइटूं हलनि पियूं, कहिड़ा उन में क़ौमी शाहरा तव्हां ठाहिया आहिनि, तव्हां असांखे ॿुधायो त सही। मां दोस्तनि खे इन करे चवां पियो त तव्हां बार बार इन करे चवां पियो भई शेयर कयो त असां समूरे सिंध खां कमेंट दोस्तनि खां पुछूं, दोस्तनि जा हाल वाल वठूं। त छा आहे, असांजे दोस्त ॿुधाइनि था सिंध वारा त बाबा न को रोज़गार आहे, बच्चा असांजा के दुबई पिया मोकिलियूं मज़दूरियुनि लाइ, के कराची में ठेला पिया लॻाइनि। सिंध जो माण्हू कराची में ठेला पियो लॻाए, पंहिंजी ज़िंदगी पियो गुज़ारे। सिंध जो माण्हू रोडनि रस्तनि ते ख्वार पियो थिए। निसार खोड़ो साहब, तव्हां जिथां तव्हांजी पघार हले थी, असांखे इहो बि सॼी ख़बर आहे। अॼु तव्हांखे सिंध यादि अची वियो, अॼु तव्हांखे सिंध जो कार्ड यादि अची वियो, अॼु तव्हांखे सिंध सां थींदड़ ज़्यादती यादि अची वई। मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, मार्शल जे दौर में मुख़्तियार कार कोन थो विकामे, मार्शल जे दौर में थाणो कोन थो विकामे, मार्शल जे दौर में SP कोन थो विकामे, मार्शल जे दौर में बल्दिया कोन थी विकामे, मार्शल जे दौर में वरी बि इंसाफ़ मिले थो, वरी बि इंसाफ़ मिले थो। तव्हांजे दौर में त सिंध जे माण्हू खे जीअण कोन थो मिले, त सिंध जो माण्हू कहिड़े पासे वञे?
सिंध जो सिंधी, लाड़काणे जो सिंधी, जेकमाबाद जो सिंधी, कंदकोट जो सिंधी, पूरे समूरे सिंध जो सिंधी केॾांहुं वञे? तव्हां असांखे ॿुधायो न, त असां बि तव्हांजो नारो लॻायूं त बाबा तव्हां वाक़ई 15 सालनि में ही कारकर्दगी आहे। तव्हां असांखे ॿुधायो त असां चऊं त भाउ तव्हां 15 सालनि में तव्हांजो ही भुटो अज़म आहे, जेको भुटो अज़म सिंध जे माण्हू खे जीअण जो हक़ु ॾिए थो, सिंध जे माण्हू खे सिहत जी सहूलियत ॾिए थो, सिंध जे माण्हू खे तालीम जी सहूलियत ॾिए थो, सिंध जे माण्हुनि खे महफ़ूज़ हुजण जो भुटो अज़म ॾिए थो। तव्हां ॿुधायो कहिड़ो नज़रियो तव्हां वटि आहे? असांखे नज़रियो ॿुधायो त असां तव्हांजी तारीफ़ कयूं, तव्हांखे सुबुह शाम गुल परायूं। सो माज़रत सां जेको पब्लिक कमीशन जेको कयो सिंध जे माण्हुनि जे जेके नौजवान जेके पढ़नि था उन्हनि जे सां जेका तव्हांजे इन सिस्टम जेका ज़्यादती कई, ज़ुल्म कयो, वालदेन वीचारो पाण परेशान आहे, हू पंहिंजे बचनि खे पढ़ाइनि था, मेरिट जो जनाज़ो निकितो पियो आहे। वालदेन पंहिंजे बचनि खे पढ़ाइनि था, उते मेरिट जो जनाज़ो निकितो पियो आहे। वालदेन सुबुह शाम पंहिंजी जमा कुंजी मां थोरी रक़म गॾु करे तालीम ॾिए थो त भाउ मां पंहिंजे बचनि खे तालीम ॾियां। जेॾी महिल रिज़ल्ट थो अचे त भाउ तव्हांजे वॾेरे जो पुटु टॉप ते, सिंध जे ग़रीब जो पुटु जेको मेरिट ते अचे थो उहो पोइते। तव्हांजी इहा गुड गवर्नेंस आहे 15 सालनि जी, तव्हांजो इहो निज़ाम आहे। अॼु तव्हांखे जेको साईं पीर साहिबु पघारो यादि अची वियो त भाउ पीर साहिबु पघारो दावत बि ॾे। भई पीर साहिबु पघारे त कल्ह बि क्लियर चयो त असां भई धरती सां गॾु आहियूं, लाज़मी ॻाल्हि आहे। पीर साहिबु छो हुकुम करे त बाबा असां फ़ौज जे ख़िलाफ़ आहियूं? छो चवे? भई फ़ौज असांजी मुहाफ़िज़ आहे, लाज़मी ॻाल्हि आहे। फ़ौज असांजी मुहाफ़िज़ आहे, फ़ौज खे ई जेको असांजी हिफ़ाज़त करणी आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे के कमियूं पेशियूं आहिनि, के ख़राबियूं आहिनि सिस्टम में, उहे ज़ाहिर थियनि पियूं। अॼु पीर साहिबु तव्हां जेके माण्हू तव्हां चओ त अॼु तव्हांखे पीर साहिबु पघारो यादि अची वियो, तव्हांखे इहे ॾींहं यादि करणु घुरिजनि जॾहिं पीर पघारे चयो त ही धांधली ज़दा इलेक्शन आहे, त अॼु तव्हांखे हुनजो रिज़ल्ट नज़र अची वियो। अॼु तव्हांखे पीर पघारे जी हैसियत ऐं ताक़त जी ख़बर पइजी वई त पीर पघारो छा आहे। अॼु तव्हांखे जेको आहे हींअर निंड कोन पई अचे। हिन महिल तव्हांजी पैकिंग जारी आहे त असां पैकिंग कहिड़े नमूने जी कयूं, दुबई जी कयूं या ॿियनि मुल्कनि जी कयूं? छो त तव्हांजा बंगला, जाइदादूं, बैलेंस सभु पूरी दुनिया में तव्हांजा पेट्रोल पंप, तव्हांजी क़यादत जा हर शइ ठही पई आहे, सिर्फ़ु निकिरण जी तयारी आहे। सो ईअं तव्हांखे हाणे इहो रस्तो पिया ॻोल्हियो। सो मां सिंध जे दोस्तनि खे बि चवंदुसि त असांखे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि जा दोस्त ॿुधनि पिया। मोहम्मद इक़बाल महर असांखे ॿुधे पियो। सभु दोस्त हिनखे वधि खां वधि आवाज़ खे शेयर कनि त असां समूरे सिंध खे पाण सां गॾायूं था ऐं हिननि जो जेको मकरू चेहरो सिंध जी आवाम खां बि पंहिंजा व्यूज़ वठूं, सिंध जी आवाम खां बि पुछूं त सिंध जे आवाम जा कहिड़ा दर्द आहिनि, सिंध जे आवाम जा कहिड़ा ॾुख आहिनि, सिंध जे आवाम सां कहिड़ा मसइला आहिनि। सिंध जो आवाम लोड शेडिंग में एतिरो परेशान आहे त हू जेको त पंहिंजी जाइ ते पर बिजली जो बिल कोन थो अदा करे सघे। मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां त जॾहिं असां हितां महिनत करे काशे मोकिलियूं था त असांजी पंहिंजी फैमिली जा ख़र्च पूरा कोन था थियनि। उतां दोस्तनि जा फ़ोन था अचनि त यार एॾी महांगा कुझु असांजो बि सोचो। नौजवान मूंसां सॼो ॾींहुं मूंसां ॻाल्हाइनि था, घटि में घटि ॾींहं में को मां सम्झां थो मुंहिंजे हिन पेज ते मूंसां 1500 1000 मन 1000 खां घटि त माण्हू आहिनि ई कोन जॾहिं रोज़ उन्हनि जा मैसेज न हुजनि। मां व्हाट्सअप खोलियां थो त मूं वटि व्हाट्सअप ते मैसेज, मैसेंजर खोलियां थो त मैसेंजर ते मैसेज। दादा असांखे को सिस्टम ॿुधायो त अचूं, असांजे जेको फैमिलियुनि जा ख़र्च अफोर्ड कोन पिया करे सघूं। सिंधी माण्हू तव्हांखे कहिड़ी, तव्हां सिंधी माण्हू खे जेको जियापो ॾिनो आहे हिननि 15 सालनि में, सिंधी माण्हू वटि जियापो कहिड़ी जाइ ते नज़र अचे थो? लाड़काणे में तव्हांखे जेके फैक्ट्रियूं खोलियूं आहिनि, जेको लाड़काणे जा माण्हू हुते वञी रोज़गार करे शाम जो पंहिंजे बचनि लाइ वञी सुख में वेहनि था। अरे बाबा लाड़काणे जो माण्हू त वीचारो कमाइण वञे थो शाम जो, जेको धाड़ियल चोर फोरू जेके रोडनि ते हुननि खे फुरे वञनि। त सिंध जो माण्हू केॾांहुं वञे? सिंध जो माण्हू कहिड़े पासे जेको दाही करे? सो सिंध जो माण्हू अवां जी इन करप्शन खे, अवां जे निज़ाम खे रद्द करे चुको आहे। सो रद्द करे चुको आहे, तॾहिं सिंध जो आवाम जेको आहे, हाणे लाज़मी ॻाल्हि आहे सिंध जे आवाम खे ॿियो बि रस्तो इख़्तियार करिणो आहे। भई पीर पघारो छो चवे त भई बग़ावत करे? तव्हां चओ था मन पीर साहिबु बग़ावत करे? जिन वतन ठाहियो, जिन जे वॾनि नारो हयो त बाबा वतन या कफ़न, आज़ादी या मौत, अॼु उहे छो चाहिनि असां मुल्क जे ख़िलाफ़ थियूं? भई हू मुल्क जे ख़िलाफ़ छो वञनि? वाए छाजे लाइ कनि? भई मुल्क आहे असांजो, फ़ौज असांजी आहे। आउं बि चवां थो फ़ौज असांजी आहे, बिल्कुलु आहे, कमी कोताहियूं आहिनि, उहे दुरुस्त करण जी ॻाल्हियूं आहिनि पंहिंजी जाइ ते। बाक़ी फ़ौज असांजी आहे। भई आउं बि चवां थो फ़ौज असांजी आहे, फ़ौज असांजी मुहाफ़िज़ आहे। तव्हां असांजा कहिड़ा मुहाफ़िज़ आहियो? तव्हां ॿुधायो त तव्हां असांजा कहिड़ा मुहाफ़िज़ आहियो? असांजो बचा मुफ़िज़ नंढड़ा, असांजे नंढनि मासूमनि सां, ॿारनि सां ज़्यादितियूं थियूं थियनि। फातिमा फुरड़ो मासूम जेका न्याणी हुई उन सां ज़्यादती थी, उन ते तव्हांजी स्टेटमेंट कोन थी अचे। हेतिरो वॾो तव्हां ॿुधायो त उहे पहिरियां केॾांहुं था वञनि? उन्हनि जा सपोर्टर तव्हां ई हुयो त उन्हनि माण्हुनि खे सपोर्ट पिया कयो त SHO साहिब इन फातिमा फुरड़ो जे कातिलनि खे थोरो हल्को हथु रखिजो। फातिमा फुरड़ो जा कातिलनि थोरो हथु, ओॾीमहिल तव्हांखे तव्हांजी न्याणियूं यादि न आयूं, तव्हांजा बच्चा तव्हांखे यादि न आया त हू बि कंहिंजी न्याणी हुई। सो मां दोस्तनि खे, दोस्त तमामु घणा अचनि पिया, इदरीस
अली असांखे वाच करे पियो, आशिक अली मंगरियो वाच करे पियो, शम्सदीन सहतो वाच करे पियो, दिलबर दर्स वाच करे पियो, मोहम्मद मुबीन खिपरो खां, अमीर बख्श आरबाणी, मीर अली, उन खां पोइ गुलाम नबी ख़ासकेली, मीर अली चए थो सिंध खे पी तबाह कयो, ख़ान ख़ासकेली अदा ऐं सलाम हुजे, ज़कर वारा चांडियो ॻोठ चांडियो थरपार कर नओं कोट, वॾियूं महिरबानियूं। दोस्त अञा प्रोग्राम जो दाइरो वधाइनि, मां चवां थो हिकु ॿांह ॿेली थियो हिक ॿिए जा, असांजे आवाज़ खे वधि खां वधि दोस्तनि ताईं पुॼायो, असां समूरी सिंध खे मिलाए हिन प्रोग्राम में दोस्तनि जा वीचार वठूं ऐं दोस्तनि सां अॼु इन में प्रोग्राम में पुछूं त असांजे सिंध जे माण्हुनि जो कहिड़ो हाल कयो आहे, थर जे माण्हुनि जो कहिड़ो हाल कयो आहे। थर जे माण्हुनि जो तव्हां ॾिसो, तव्हां कंदकोट शिकारपुर जगमात खे त छॾियो, पर थर जो माण्हू वीचारो कराची में हुन वटि एतिरो रोज़गार कोन ॾिनो आहे। थर कोल में थर जे माण्हुनि खे रोज़गार कोन थो मिले। तव्हां निसार खोड़ो साहिबु इहा ना हली त क़बूल कयो, निसार खोड़ो साहिबु इहा ना हली त क़बूल कयो, घटि में घटि त भाउ थर जे माण्हुनि सां बि ज़्यादती आहे। इन ज़्यादती खे घटि में घटि तस्लीम कयो। तव्हांजो ज़मीर केॾां वियो हलियो आहे? खुदारा खुदारा तव्हांखे बि हिसाबु ॾियणो आहे, हिसाबु ॾींदो, हर इंसान खे हिसाबु ॾियणो आहे। घटि में घटि इन खे तस्लीम कयो त थर जो माण्हू बि कराची में रोज़गार पियो करे, हैदराबाद में पियो करे, उतां हू रोज़गार करे पंहिंजे बचनि खे तालीम ॾियनि पिया। थर जे माण्हू सां ज़ुल्म आहे। कंदकोट जिकमाबाद शिकारपुर लाड़काणे जो माण्हू त हूअं ई धड़ेलनि जे वर चढ़ियल आहे, ऐं उतां जी पुलिस जे वर चढ़ियल आहे, पुलिस खे हुकुम थियनि था। असां पुलिस खे बि ख़राबु कोन था चऊं, पुलिस खे बि ख़राबु करण में तव्हांजो किरदारु आहे। पुलिस खे ख़राबु कोन था चऊं, पुलिस बि असांजो हिसो आहे, पुलिस सां गॾु आहे, मुआशिरे हुन में बि असां जहिड़ा इंसान रहनि था। पर पुलिस खे बि ख़राबु करण में तव्हांजो किरदारु आहे। तव्हां पुलिस खे ख़राबु कयो आहे। पुलिस अहिड़ी न आहे जो पंहिंजे सिंध जे माण्हू खे लठियूं हणे, रोड ते कुटे, गोलियूं हणी उन्हनि खे लाश ॾे। पुलिस न आहे अहिड़ी। तव्हांजे करे तव्हां पुलिस ते प्रेशर ॾेई सियासी ठाहे, थाणनि खे सियासी ठाहे, सिंध जे माण्हुनि खे तव्हां मफ़लूज बणाए छॾियो आहे, सिंध जे माण्हुनि खां तव्हां जियापो खसे छॾियो आहे। जेको अॻियां ॻाल्हि करे थो उन माण्हू ते 10 केस। दहशतगर्दी आहे, हुनखे ख़बर ई न आहे त दहशतगर्दी जा कलम ई कहिड़ा आहिनि। सो ख़ुदारा, हाणे लाज़मी ॻाल्हि आहे, सिंध जो अवाम, पाकिस्तान जो अवाम तव्हां खां पुछंदो, लाज़मी पुछंदो, छो त भुट्टो अज़म त माण्हुनि खां तव्हां पहिरीं ई खसे छॾियो। भुट्टो अज़म त आहे ई कोन। तव्हां वटि पंहिंजी एतिरी ज़रूरत कोन्हे त तव्हां ॻाल्हाए सघो त तव्हांजी गुड गवर्नेंस कहिड़ी आहे। तव्हांजी पंहिंजी निसार खोड़ो साहिबु इख़लाक़ी ज़रूरत न आहे जो तव्हां ॻाल्हाए सघो, तव्हां सिंध जे अवाम खे ॿुधाए सघो, सिंध जे माण्हू खे ॿुधाए सघो त सिंध जो माण्हू केतिरो महफ़ूज़ आहे, तव्हां सिंध जे माण्हुनि लाइ कहिड़ो जेको कयो आहे। हिते केतिरा ई दोस्त चवनि पिया त असांजो ज़िला, असांजा इलाइक़ा तबाह लॻा पिया आहिनि। केतिरा ई लिस्ट लॻी पई आहे, सॼी सिंध मां दोस्तनि जो आवाज़ु अचे पियो, सिंध जे हर कुंड कुड़छ मां दोस्त अचे पियो त यार असांजे सां ज़ुल्म आहे। मां तव्हांखे केतिरा नाला पढ़ी, केतिरा ॿुधायां, जो हर अलाए किथां किथां आवाज़ लॻनि पिया। सो शमन सुमान उमराणी असांखे ॾिसे पियो, अली जान भेण ॿुधे पियो, उनखां पोइ न्याज़ अली, फ़कीर ग़ुलाम संजराणी चए पियो अदा ज़ुल्म आहे सिंध जे माण्हुनि सां। रसूल बख़्श चांडियो, पुलिस वारा वीचारनि ते MN MP जी मंत्रियूं रखियल आहिनि। असां इहो ई त चऊं था, पुलिस खे बि इन्हनि जीअण कोन था ॾियनि पुलिस वारनि खे, त उहे वीचारा रोटी कीअं कनि। पोइ मजबूर पुलिस बि वीचारी जेका न सुठा ऑफिसर आहिनि, उहे त लाइन में वेठा आहिनि त बाबा असां इन्हनि जेको ग़लति सियासी प्रेशर खां पासो कयूं। पर जेके वीचारा ड्यूटी कनि था उहे बि मजबूर आहिनि, उन्हनि खे बि मजबूर थो बणाए वञे त बाबा हाणे सिंध जे माण्हुनि खे कुटियो, लठियूं हणो, पादर हणो, मुचड़ा हणो। उनखां अलावा पोइ कबूल अहमद महर बि असांखे ॿुधे पियो, वरियाम राजड़ बि असांखे ॿुधे पियो, ज़ाहिद अली संजराणी बि असांखे ॿुधे पियो, अशरफ चांग ॿुधे पियो, अली जान भेण ॿुधे पियो, आशिक हिंगोरो असांखे ॿुधे पियो, ज़ुल्फ़कार अली नारे खां असांखे ॿुधे पियो, वक़ार अहमद वॾियूं महिरबानियूं, ज़हूर अहमद वॾियूं महिरबानियूं। दोस्त प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर बि कनि। सिंध जा काफ़ी इलाइक़नि जा दोस्त, सऊदीया खां बि, जिद्दे खां, मदीने खां काफ़ी दोस्त असांजे ॿाहिरि मुल्कनि जा दोस्त बि प्रोग्राम में शामिलु पिया थियनि। दोस्त प्रोग्राम खे शेयर कंदा अथनि त असां समूरे सिंध खे, मां सम्झां थो समूरे सिंध जो अॼु जेको आहे न आवाज़ु गुंजे, ऐं उन खां पुछूं त भाउ कहिड़ी कारकर्दगी आहे। निसार खोड़े जेका कॉन्फ्रेंस कई आहे त हीअ जेको पीर साहिबु हेतिरो जेको मतिलबु दावत पियो ॾिए त बाबा पीर साहिबु छा चवे त बाबा तव्हां जेको मुल्क जो नुक़सानु कयो। सो भाई लाज़मी ॻाल्हि आहे, असां त चऊं था की भाई अॼु पीर साहिबु पघारे हिकु दफ़ो ॿीहर तारीख़ ज़िंदा करे छॾी आहे। पीर साहिबु पघारे तारीख़ खे वरजाए छॾियो आहे त बाबा वतन या कफ़न जो नारो हणंदड़, मुल्क ठाहींदड़, मुल्क फिटाईंदा न, वरी मुल्क जे दफ़ा में फ़ैसिलो कंदा। जिन जे वॾनि मुल्क जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि जे हुरनि, पीर पघारे जे हुरनि पंहिंजे बचनि खे छॾे लोड़नि में, जेलुनि में क़ैदूं काटियूं, अंग्रेज़ खे ललकारियो, उन्हनि जूं माउनि भेणुनि वीचारनि जेलूं काटियूं आहिनि। अॼु उहे थोरी चाहींदा त असां पंहिंजे हेतिरनि हुरनि जूं क़ुर्बानियूं ॾेई, हेतिरी वतन लाइ क़ुर्बानियूं ॾेई असां जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे चऊं त बाबा तव्हां मुल्क जे ख़िलाफ़ु थियो। छो
तव्हां त चाहो था मन पीर साहिबु कल्ह खां वठी मीडिया ट्रायल करण वारा तव्हांजा माण्हू जिन खे तव्हां मुक़ररु कयो आहे सिंध में, जिन खे तव्हां रोज़गार ते रखियो आहे, वज़ीफ़ा ॾियो था, उन्हनि करे तव्हांजी गुडगोरन्स ते न लिखियो त भई अॼु लाड़काणे में हेॾो सैलाब आयो आहे, लाड़काणे में ज़ुल्म थो पियो थिए, कश्मीर जा माण्हू अगवा पिया थियनि, जैकमाबाद मां माण्हू अगवा पिया थियनि, उन्हनि न लिखियो। उन्हनि खे पीर साहिबु पघारो यादि अची वियो त पीर साहिबु पघारो जेको हाणे ऐलान करे, बग़ावत जो ऐलान करे, छो करे, छाजे लाइ ऐलान करे? सो फ़क़ीर जेको आहे इसाक आरेसर बि असांखे जॉइन करे पियो, मुमताज़ अली मल्हा बि असांखे ॿुधे पियो। मां बसि दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त तव्हां प्रोग्राम खे जेको जेतिरो बि वधाए सघो था वधायो, असां समूरे सिंध में पंहिंजो आवाज़ु पुॼायूं त इन निसार खोड़े खे थोरो दांगी त मले सघूं त तूं जेको पघारदार रखियल आहीं, तुंहिंजी हेतिरी औकात आहे। अब्दुल समद संधू समूरी सिंध तबाह आहे। मां उहो ई चवां पियो, सिंध में लिस्ट में नालो अचे थो त हर माण्हू इहो दोस्त इहो चवे पियो त बाबा सिंध तबाह लॻी पियो आहे। उमेर अंसारी असांखे झोल मां ॿुधे पियो, उमेर अंसारी झोल मां ॿुधे पियो, हयात दर्स दादलो असांखे ॿुधे पियो, गुलाम शबीर मेमण असांखे ॿुधे पियो, सिंगार अली महर असांखे ॿुधे पियो, निज़ाम अली बमरो असांखे ॿुधे पियो, ख़ान मोहम्मद असांखे ॿुधे पियो, राजा मलिक मुसद्दिक असांखे ॿुधे पियो। अच्छा दोस्त पंहिंजे इलाइक़नि जा हाल अहिवाल बि ॿुधाइनि त तव्हांजे इलाइक़नि में छा केतिरी तरक़ियाती कम थिया आहिनि, थोरो दोस्त पंहिंजे इलाइक़नि जा हाल अहिवाल बि ॾियनि ऐं प्रोग्राम खे शेयर एतिरो कयो त मां चवां थो सॼी सिंध खे पाण सां गॾायूं ऐं सिंध जे माण्हुनि जा वीचार बि वठूं त असांखे सिंध जा माण्हू दोस्त हर तक़रीबन सिंध जे जैकमाबाद, लाड़काणो, सख, कनकोट, सिंध जे हर इलाइक़े जो दोस्त असांखे वाच करे पियो, ॿुधे पियो, असांजो आवाज़ु उन्हनि ताईं पहुचे पियो। पर मां सम्झां थो त तव्हां दोस्तनि जी असांजा ॿांह ॿेली थिया आहियो, इन ॿांह ॿेली जे करे असां अॼु समूरी सिंध में पंहिंजो आवाज़ु पहुचायूं पिया। उमेर अंसारी ग्रेट, दुबई जा दोस्त बि असांखे वाच कनि पिया, अब्दुल मलक महर दुबई मां वॾियूं महिरबानियूं, शानवाज़ बिरोई असांखे ॿुधे पियो, वॾियूं महिरबानियूं, मुख़्तियार राजड़ असांखे ॿुधे पियो, वॾियूं महिरबानियूं, ख़ैर मोहम्मद राजड़ असांखे ॿुधे पियो, सिंगार अली ॾहरकी मां असांखे ॿुधे पियो, नाज़िम अली बमरो असांखे ॿुधे पियो, मोहम्मद सलीम दर्स असांखे ॿुधे पियो, अनवर अली असांखे ॿुधे पियो, रहीम यार ख़ान जा दोस्त बि असांखे ॿुधनि पिया, एहसान गुल असांखे रहीम यार ख़ान मां ॿुधे पियो, हयात दर्स असांखे ॿुधे पियो, सलीम महर असांखे ॿुधे पियो, ग़ुलाम नबी जूणे जो असांखे ॿुधे पियो, एम बख़्श। तव्हां दोस्तनि जूं समूरनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, प्रोग्राम जो दाइरो जेतिरो वधाए सघो त ॿियनि दोस्तनि खे बि प्रोग्राम में शामिलु कयूं। अब्बास अली मजीदाणो सांगड़ खां ॿुधे पियो, फ़क़ीर आसिफ़ अली मरी असांखे ॿुधे पियो, ग़ुलाम शबीर मेमण असांखे ॿुधे पियो, मोहम्मद मूसा वॾियूं महिरबानियूं, महराब अली बमरो असांखे ॿुधे पियो, शाइर मुजाहिद बिलावल असां वारे शेर खे पी पिरस बणाए छॾियो आहे। मां चवां थो सिंध जे समूरनि इलाइक़नि जा दोस्त असांजे प्रोग्राम में जेको अची चुका आहिनि, पर किथां बि असांखे का इहा ख़बर कोन मिले त भाउ असांजो इलाइक़ो को सुठो साफ़ु सुथिरो आहे। हर को दोस्त पंहिंजी राय ॿुधाए पियो त असां सां वेल आहे। सो मां तमामु तव्हां दोस्तनि जो थोराइतो आहियां, दोस्त जेके बि ॿुधनि पिया पंहिंजे इलाइक़नि सां, मोहम्मद कज़ाफ़ी चांडियो सांगड़ खां ॿुधे पियो, पंहिंजे इलाइक़नि जा हाल अहिवाल बि ज़रूरु दोस्त ॿुधाइनि ऐं पंहिंजे इलाइक़नि जो नालो बि शेयर कनि ताकी असां पंहिंजे प्रोग्राम खे अञा वसी कयूं। तव्हां दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो।